मेड़ मां ख़बर ॾींदा हलो त गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल थरड़ी मोहब्बत में हेड मास्टर बरकत अली चांडियो तरफां जश्न आज़ादी के हवाले से मुख्य तकरीब कोठाई वई, जंहिंमें ज़फर अली गोरड़ गस्टा ज़िले दादू अगवान ज़मीर अली गोरड़ ऐं असिस्टेंट कमिश्नर गुलाम फातिमा गहलो ख़सूसी शिरकत कई। तकरीब में स्कूली ॿारनि गीत ऐं टेबलोज़ पिण पेश कया। आख़िर में असिस्टेंट कमिश्नर गुलाम फातिमा गहलो खिताब कंदे चयो त एजुकेशन ऑफिसर्स जी, हेड मास्टर साहबान जी, असांजे उस्तादन जी, असांजे शागिर्दन जी जो अॼु हिते हिकिड़ो सुठे नमूने सां हिकिड़ो प्रोग्राम मुनक़द कयो वियो, जंहिंमें असां पंहिंजे प्यारे पाकिस्तान जे हवाले सां स्पीचिस बि थियूं ऐं प्लस में डिबेट बि थिया ऐं ॿी नक़मो बि थिया। जीअं त असां हमेशह इंडिपेंडेंस डे 14 अगस्त ते मल्हाईंदा आहियूं, पर हिन दफ़े असांखे CM साहब जी, असांखे CS साहब जी, असांखे कमिश्नर साहब जी, असांखे पंहिंजे डिप्टी कमिश्नर सैयद मुर्तज़ा अली शाह साहब जी हिदायतूं हुकूम त तव्हां पहिरीं तारीख़ खां पंहिंजा जेके प्रोग्राम्स आहिनि जश्न आज़ादी जा शुरू कंदो। उनजो रीज़न इहो आहे त जेको रिसेंटली इंडिया असां ते हमिलो कयो हो ऐं असांजी पाक फौज, असांजी जेके फोर्सिस आहिनि उन्हनि भरपूर तरीक़े सां असांजे लाइ जंग विढ़ी ऐं असांजो सर बुलंद कयो, जंहिंजो असांजो थीम सेलिब्रेशन्स जो असां थीम रखियो आहे मौरकाए हक़। ऐं असां सभु दुआगो आहियूं त असांजो प्यारो पाकिस्तान हमेशह कामयाबी जी तरफ़ ईंदो ऐं हमेशह ईअं ई अगरि कंहिं बि असां ॾे नज़र खणी ॾिठो आहे त उन सां भरपूर मुक़ाबिलो करे पंहिंजो सर बुलंद कंदासीं। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।